नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ बांको चानियो में ثقافت सां चाह रखंदड़ इंसानी दोस्त जंहिं पंहिंजे शौक़ जे ख़ातिर पंहिंजी ओताक में सिंध जी ثقافت जी शयुनि खे गॾु करे पंहिंजी ओताक में सिंध जी बेहद नायाब शयूं गॾु करे उन खे म्यूज़ियम जी शिकल ॾिनी आहे, जेको इन इलाइक़े जे माण्हुनि जी तवजे जो मर्कज़ आहे। उन सां गॾु मुख़्तलिफ़ शहरनि खां सियाह हिते घुमण लाइ ईंदा आहिनि। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो हरीश केबीसी पंहिंजी रिपोर्ट में। जी नाज़रीन, अॼु मौजूदु आहियां खिपरो खां तक़रीबन 15 किलोमीटर बांको चानियो जो ॻोठ है, जिथे इल्म सां वाबस्ता हिकिड़ो दोस्त है, इंसानी दोस्त, जंहिंजो नालो आहे चानियो, जंहिं पंहिंजे घर जे अंदरि हिकिड़े ओताक आहे। उन में कल्चर सां उनखे एतिरी मोहबत आहे, जंहिं पंहिंजे ओताक में सॼो कल्चर उनखे करे छॾियो आहे ऐं उनखे उनजे अंदरि सिंध जूं ثقافتूं अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं रखी हुन कल्चर खे मुतासिर थी उन में उनखे पंहिंजे घर जे अंदरि अचो त हुन जी शयूं पाण ॾिसंदासीं। हुन हवाले खां तव्हांखे ॿुधाईंदासीं त अॼु हिन ते पूरी ओताक खे हिन में कल्चर शयूं रखी छॾियूं आहिनि। हिते तव्हां ॾिसी सघो था, हिते हरण आहे, हीअ हरण जो आहे, हिन ते मुजस्मो हिन हरण खे हिते रखी छॾियो आहे। उन खां पोइ हीअ जेके घंटियूं वग़ैरह आहिनि, हीअ घंटियूं बि हिन हिते रखियूं आहिनि। ऐं हीअ जेका ढगा गाॾी आहे, हिन में अॻे जेको मोहन जे दड़े वांगुरु शयूं हिन में हिते काफ़ी सारियूं पियूं हूंदियूं। उन खां पोइ हिते तव्हां मुंहिंजे हिन साइड ते तव्हां ॾिसी सघो था त हीअ पुराणे दौर जूं जेके पिस्टलूं आहिनि, बंदूकूं आहिनि, क़ैदियुनि जूं जेके ज़ंजीरूं आहिनि, हथकड़ियूं बि आहिनि। उन खां पोइ हीअ तलवारूं आहिनि, बंदूकूं आहिनि। हीअ सॼो हिन पंहिंजे म्यूज़ियम आहे, उन ओताक खे सॼो म्यूज़ियम में तब्दील करे काफ़ी सारा हिते माण्हू ईंदा आहिनि ऐं घुमंदा आहिनि, इन शइ खे इंजॉय कंदा आहिनि। हू हीअं लॻंदो आहे हुननि खे त असां कंहिं म्यूज़ियम में आहियूं। जी नाज़रीन, हिन वक़्तु तव्हां मौजूदु आहियां बांको चानियो, जेको खिपरे खां 12 किलोमीटर परे। हुते हिकिड़ो ख़ूबसूरत प्लेस आहे जंहिंखे म्यूज़ियम तौरु ठाहे हुनखे ख़ूबसूरत सजायो आहे। चानियो अॼु असां सां गॾु मौजूदु आहे। हुनखां पुछंदासीं त तव्हां हिन म्यूज़ियम जी शुरूआति कीअं कई आहे ऐं असल में तव्हांखे इहो शौक़ु कीअं पैदा थियो? इहो शौक़ु मूंखे लतीफ़ पढ़ियुमि, लतीफ़ मूंखे बसि इहो शौक़ु जॻायो, लतीफ़ियात गॾु कयुमि। हुनखां शयूं ईंदियूं हुयूं, पोइ ग्रामोफोन, पोइ बंदूकूं, पोइ पंहिंजा म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट्स, पोइ जेके सिंध जूं विञायल शयूं हुयूं उहे गॾु कयूंसीं। उन्हनि जो ॾिसण जो शौक़ु थियो, उन्हनि खे गॾु करण जो शौक़ु थियो। पोइ इहो काफ़िलो हलंदो रहियो, संगत यार साथ ॾींदी वई त पोइ इहे शयूं गॾु थींदी वई। मंज़रकशी हिते मिले थी, माज़ी जूं शयूं यादि करे उहे घणेई ईंदा आहिनि, चवंदा आहिनि यार असांजो माज़ी ॾाढो हिननि शयुनि सां गॾु गुज़रियो। हाणे असां वटि चाइना जूं शयूं आहिनि, हीअ शयूं असांजूं पंहिंजियूं हुयूं जेके विञाइजी वियूं, जेके असांजे ॾाॾे, अम्मा, अब्बा, ॾाॾी वटि इहे शयूं इस्तेमालु कंदा हुआ। हाणे असां वटि शयूं न आहिनि, हाणे इहे तो गॾु करे रखियूं आहिनि त ॾाढी ख़ुशी थी असांखे ॾिसी करे। असल में हीउ कमु आहे ई गवर्नमेंट जो न, हीउ हुनखे ई करणु खपे। हाणे हीउ त मूं पंहिंजे शौक़ु ख़ातिर कयो आहे। गवर्नमेंट साकार करे थी त वेलकम, जेकॾहिं मूंखां को साकार वठे थी त आउं बि वेलकम चवंदुसि। मुंहिंजो मक़सदु इहो आहे त इहे शयूं महफ़ूज़ हुजनि, पोइ कंहिंजे बि पार्ट ते, कंहिं हिकिड़े इंडिविजुअल जे पार्ट ते या गवर्नमेंट जे पार्ट ते। गवर्नमेंट जेकॾहिं आउं त इहो ई कंदुसि त जेकॾहिं सुठो को इदारो मूंखे मुतमइन करे उहा ठाहे थी त आउं इहे शयूं गवर्नमेंट खे बि ॾियण जे लाइ तयारु आहियां। ॾिसो न, हाणे इहो जेको इंडिया हुयो, इहो सॼो इहो हिंदुस्तान हुयो न। पोइ जॾहिं इहे शयूं, जॾहिं विच में बॉर्डर आयो, पाकिस्तान इंडिया ठहिया, अलॻि थिया, त पोइ इहे शयूं पाकिस्तान गवर्नमेंट खे जेकॾहिं हिते जा उहे बेड़ा आहिनि, जीअं मोहन जो दड़ो आहे या ॿियूं शयूं आहिनि, त उते जूं शयूं उते वियूं आहिनि त उन्हनि खे वापसि कराइणु खपे। जीअं डांसिंग गर्ल जेका आहे उहा बि उते आहे, मुंहिंजे ख़्याल में किंग प्रीस्ट बि उते आहे या ईअं कुझु आहे। त इहे शयूं उतां वापसि पाकिस्तान गवर्नमेंट खे कराइणु खपनि। ऐं उते जूं शयूं जेकॾहिं हिते के आहिनि त उहो ओॾां कनि, जो जेका जंहिं माॻ जी जिथे जी शइ उहा उते हुजणु खपे। मोहन जे दड़े जी जेकॾहिं शइ त उहा मूं वटि न हुजणु खपे, उहा मोहन जे दड़े जे म्यूज़ियम में हुजणु खपे। अथर वेंदा आहिनि, पोइ हिते ईंदा आहिनि। असल में मुंहिंजो इहो चवण जो उन्हनि खे मैसेज इहो आहे त उहे माण्हू अचनि था, शयूं मुंहिंजियूं टोड़नि था।
ठीकु आहे न। उन्हनि खे इहो आहे त हीअ शयूं तमामु क़दीम आहिनि, हिननि शयुनि खे टच न कजे, सम्झी विया। हीअ हुननि जूं शयूं संदियूं आहिनि, ठीकु न। हाणे जेकॾहिं टच कंदा त उहो टुटी पवंदियूं न, टुटण सां इहो थींदो जे शइ असां विञाए वठंदासीं, इहा शइ मूंखे वरी न मिलंदी, इहे मूं पंहिंजी महिनतुनि सां कीअं आंदियूं आहिनि ऐं उन्हनि ई माण्हुनि ॾिनियूं आहिनि जेके टोड़नि था, उन्हनि जे अबनि ॾाॾनि जूं आहिनि, त उन्हनि लाइ मैसेज इहो आहे त उहे भली घुमनि फिरनि, हीअ उन्हनि जे लाइ ई ठाहियो आहे। हालांकि हीउ शौक़ु मुंहिंजो हुयो, पर हाणे उन्हनि जी शइ थी वई आहे न, पूरी सिंध जी शइ थी वई आहे। त सिंधी माण्हू असांजो जेकॾहिं अचे थो त उन्हनि शयुनि खे हथु न लॻाए, ऐं ॿियो त जेके शयूं उन्हनि जे घरनि में आहिनि उहे बि ईअं ई सजाए रखनि जीअं मूं रखियूं आहिनि। असल में साराइण या अवॉर्ड जी ज़रूरत न आहे, हीउ मुंहिंजो शौक़ु आहे, मुंहिंजो पैशन आहे, मुंहिंजो इश्क़ु आहे न। पोइ उन में आऊं ॾिसी ख़ुशि वेठो आहियां, मूंखे अवॉर्ड जी ज़रूरत न आहे या उनजी ऐं इन नज़र सां इहे शयूं ॾिसंदो ई न आहियां। जी नाज़रीन, ही हो अता चानियो जंहिं जो दिली शौक़ु हो त हू हिते हिकिड़ो म्यूज़ियम खोले जिथे पाकिस्तान जे कुंड कुर्छ में माण्हू अची इन खे घुमनि ऐं लुत्फ़ अंदाज़ थियनि ऐं पंहिंजो पुराणो माज़ी यादि कनि। कैमरामैन गुलाम शबीर सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ के। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।